दादू का ख़बर शामिल कयूं पिया कामरान अली चाराणी जे रिपोर्ट मुताबिक़ दादू अवामी सोशल फोरम पारां दादू शहर में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब ते अलामती बुख हड़ताल कई वई। अॻुवाणनि चयो त ए सेक्शन हद ऐं बी सेक्शन हद में रोज़ चोरियूं वारदातूं थी रहियूं आहिनि। चाबी चोर मर्कपुर ऐं ॿियनि हंधनि तां गाॾियूं चोरियूं करे फ़रार थी वञनि था। ए सेक्शन हद मां गरीबाबाद नादरा मच्छी मार्केट मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां फुरियूं थी रहियूं आहिनि। सरेआम हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपया फुर करे फ़रार थी वञनि था। हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल जूं फुरजनि थियूं। चाबी चोर अलॻि सरगर्म आहिनि। दुकाननि जा ताला भञी सामान ॿुहारे वञनि था। शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। चोर पुलिस मिलियल आहिनि। फ़ी गाॾीअ ते 10,000 मंथली मुक़ररु आहे। शराब जुआ हीरोइन जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि। दादू शहर बदअमनीअ जी बाहि में आहे। फुरियूं धाड़ा चाबी चोर सरगर्म शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। असांजी तंज़ीम जो ग़रीब सोशल वर्कर अजीब बबुर जे भाउ मुक़ीम बबुर जी मोटरसाइकिल मर्कपुर खां चाबी चोर काए विया आहिनि। असीं ए सेक्शन एसएचओ ऐं एसएचओ बी सेक्शन मुश्ताक आलमानी खां मुतालबो कयूं था त शहरनि जूं चोरी थियल शयूं रिकवर कराए ॾिनियूं वञनि। सिंध जो IG नोटिस वठे। हाई कोर्ट जा मुअज़्ज़ज़ जज नोटिस वठनि। दादू SSP डॉक्टर अब्दुल ख़ालिक पीरज़ादो नोटिस वठी मोटरसाइकिल वापसि कराई वञी। दादू अवामी सोशल फोरम पारां दादू प्रेस क्लब ते बदअमनी के खिलाफ बुख हड़ताल आहे। दादू शहर के अंदर धाड़ा फुरू रोज़ महबूब बणिजी वियूं आहिनि। शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। ए सेक्शन की हद हुजे या बी सेक्शन रोज़ शहर धाड़ा फुरू मोटरसाइकिल चाबी चोर गाड़ी चोरी करे था वञनि। अजीब बबर में गरीब वर्कर आहे। उनकी मोटरसाइकिल कल मर्कपुर मां चोरी थी आहे। इब्राहिम जमाल की सोलर प्लेटूं चोरी थी वियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां घणे माण्हुनि जी गाॾियूं वियल आहिनि पर ही पुलिस रिकवर करण जे लाइ तयारु कोन्हे। मनपसंद माण्हुनि जा मसइला हल थियनि था। शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। असां सिंध जे IG खां मुतालबो कयूं था त दादू शहर जे अंदरि जेका बदअमनी वधे पई नोटिस वरितो वञे। शहरनि खे जेको आहे हक़ ॾिना।